لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا. من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له، وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له، وأشهد أن محمدا عبده ورسوله. أما بعد، فإن خير الحديث كتاب الله، وخير الحدي حدي محمد صلى الله عليه وسلم، وشر الأمور محدثاتها، وكل محدثة بدعة، وكل بدعة ضلالة، وكل ضلالة في النار. أعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قاف والقرآن المجيد بل عجبوا أن جاءهم منذر منهم فقال الكافرون هذا شيء عجيب. أإذا متنا وكنا ترابا ذلك رجع بعيد. قد علمنا ما تنقص الأرض منهم وعندنا كتاب حفيظ. بل كذبوا بالحق لما جاءهم فهم في أمر مريج. أفلم ينظروا إلى السماء فوقهم كيف بنيناها وزيناها وما لها من فروج. والأرض مددناها وألقينا فيها رواسي وأنبتنا فيها من كل زوج بهيج. تبصرة وذكرى لكل عبد منيب. ونزلنا من السماء ماء مباركا فأنبتنا به جنات وحب الحصيد. والنخل باسقات لها طلع نضيد رزقا للعباد وأحيينا به بلدة ميتا كذلك الخروج. وقال الله تعالى في كلامه المجيد: بسم الله الرحمن الرحيم. يا أيها الناس اتقوا ربكم الذي خلقكم من نفس واحدة وخلق منها زوجها وبث منهما رجالا كثيرا ونساء واتقوا الله الذي تساءلون به والأرحام إن الله كان عليكم رقيبا. हर किस्म जी हमदे सना वॾाई अने वाखाण इबादत ऐं बंदगी उन अल्लाह वहदहू ला शरीक लो जे लाइक़ अने सज़ावार आहे, जेको अल्लाह कुल कायनात जो तनहा ख़ालिक, ज़मीन अने आसमान जो अकेलो मालिक आहे। रब्बी ताला जी मुख़्तसर हमद खां बाद बेशुमार लातादाद दुरूद ऐं सलाम नाज़िल किए अमूमन तमाम अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम मथे, ख़ुसूसन पांजे पैगंबर आखिरी नबी जनाब मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। हाज़िरीन जुमा, बुजुर्गों, नौजवान साथियों, अॼु इन जुमे जे अंदरि ख़ुतबे जो उनवान है सिला रहमी जा फ़ाइदा अने क़ता रहमी जा नुक़सान। सिला रहमी जो है
तंहिंजो मतिलब थिए थो संगावतीअ खे अने रिश्तेदारीअ खे जोड़णो, तंहिंजा कहिड़ो फ़ाइदा आहिनि। पता रहमी यानी संगावतीअ खे, कुटुंब खे, रिश्तेदारीअ खे तोड़े विझणो, तंहिंजा कहिड़ो नुक़सान आहे। इन ताल्लुक़ से अमुक ज़रूरी ॻाल्हियूं पंहिंजे समाज, पंहिंजे माहौल जे हिसाब से आंखे साम्हूं बयान थी। पाण जेकॾहिं पंहिंजे माहौल में, पंहिंजे मुआशरे में, समाज में निहारियूं त अहिड़ा कई इंसान पाण खे मिलंदा जंहिंजी कुझु पिंड जे सॻे भाउ से बंदि आहे। कुटुंब टुटिया पिया आहिनि, सॻी भेण से भाउ नथो पुछे, सॻे भाउ से भाउ नथो पुछे, काके से नथो पुछे। रीस थी सघे थी कंहिं पण मुंदे मथां, कंहिं पण मसइले मथां। अमुक माण्हू अहिड़ा पण आहिनि जेको पिन जे माइत्र से पण नथा पुछे। माइत्र वटि कॾहिं आटो करण न विया, माइत्र खे कॾहिं पुछियो न हुयो जां कीअं आहियो, कॾहिं माइत्र खे को वस्तु गिनी न ॾिनो। पिंड ई अने पिंड जी आकाए फैमिली आहे, उन में पूरा आहे। अने जेकॾहिं माइत्र से पुछनि पिया, माउ पीउ से कुझु पुछाए बराबरि आहिनि, पर जेकॾहिं माउ पीउ उन भाउ वटि रहे था जंहिं भाउ से हिनजी कुझु पुछना आहे, त माउ पीउ सां आटो बि न करणु वेंदा। जी आउं मोर भाउ से नथो पुछां, मोर माउ वटि आटो बि न करणु वेंदुसि। अहिड़ा पाण खे कई दाख़िला मिलनि था, कई अहिड़ा वाक़िया आहिनि जे पंहिंजो समाज, पंहिंजो कुटुंब टुटो पियो आहे। हाणे इन वस्तु खे पाण घणो सम्झूं नथा। सॻे भाउ से न पुछणो त कुटुंब वारे से ॻाल्हि ॿोल बंदि करे छॾणी, रीस करे विझणी, रिश्तेदारी खे तोड़े विझणो, इन वस्तु खे पाण मामूली सम्झूं था। अने अमुक माण्हू अहिड़ा पण आहिनि जे इन वस्तु खे वॾे फ़ख्र से बयान कई, जे आउं त मुंहिंजे पंहिंजे सॻे भाउ से अॼु 10 वर्ष न पुछियुसि, 10 वर्ष मुंहिंजे भाउ जे ओटे तां न आयुसि न सूदी। यानी को वॾो नेकी जो कमु करे छॾे जेको माण्हू खे फ़ख्र सां सुञाणे पियो। ही पाण एतिरे लाइ करे ईअं बयानु कयूं था जे पाण खे ख़बर न आहे जे पाण केतिरो वॾो गुनो कयो। त मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, रिश्तेदारीअ खे जोड़णो, संगावतीअ खे संधे में रखणो, कुटुंब टुटे न, पाण पंहिंजे भाउ मां न टुटूं, पंहिंजी भेण मां पाण न टुटूं, पंहिंजे काके मामे मां पाण न टुटूं, पंहिंजी मणी वटि अच वञ वे, कुझु वे, ॻाल्हि ॿोल वे, पंहिंजे हिक ॿिए से मोहबत वे, ये ज़रूरी वस्तु है। ज़रूरी एतिरे लाइ करे है जेको इंसान जरा संगावतीअ खे तोड़े थो, तंहिंजा नुक़सान इंसान खे कहिड़ो थींदा, ई सवंदा तव्हांखे ख़बर पए। सिला रहमी जेको है, तंहिंजो अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान करीम जे अंदरि पाण खे हुकुम ॾिने कि रिश्तेदारी कई जोड़ियो, संगावतीअ खे जोड़ियो। घणी कथा पहिरीं ऐं आंखे साम्हूं हिकिड़ो वाक़ियो बयानु करणु चाहियां, जंहिंमें आंखे ख़बर पवंदी जे संगावतीअ खे जोड़णो केतिरो ज़रूरी है। पाण अक्सर माण्हू अहिड़ा वें था जो इएं चए था या मुंहिंजे कुटुंब वारा पिंड ई अहिड़ा, मूं से विड़ा वेठा वें था, ॼाणी माणे मूंखे सताईं था, पिंड आॾो गो कईं था, पिंड ऊंधा हलें था, पिंड सही न आहे, त आउं कहिड़ो कयां। थी सघे थो पंहिंजे कुटुंब वारा ख़ासा न वे, ख़ैर वारा न वे, पाला करे फ़ाइदे वारा न वे, पर इन हंध मथे हिकिड़े इंसान खे कहिड़ो पियो खपे। अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा पामणी जी मां आहे, नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी घरवारी जरा अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा मथे मुनाफ़िक़ तोहमत आयो, मुनाफ़िक़ तोहमत आणी छॾियो जे आयशा नऊज़ु बिल्लाह ज़िना कई, तोहमत लॻी वई अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा मथे, मुनाफ़िक़ माण्हू हयो। तो उन्हीं में अमुक अहिड़ा मुसलमान साहबा किराम में जा जेको इन ॻाल्हि में मुनाफ़िक़ में रखी विया, यानी उन्हीं पर मुनाफ़िक़ जी हा में हा मिलायो। उन्हीं में हिकिड़ो हो साहबी, साहबी जो नालो मिस्ताह बिन उसाफ़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु। ई साहबी जेको वा ई अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जा कुटुंब जा हुआ, संगावती पिंड में, अने साहब गरीब साहबी हुआ,
हर महीने अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु पिंड जे खीचे में जा पिंड जे पैसे में जा इन साहबीअ खे अनाज गिनी ने ॾींदा हुआ। उनजे घर में जेको अनाज वेंदो हो, जेके राशन पाणी पुॼंदो हो, ये अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु पिंड जे ख़र्चे मां ॾींदा हुआ। कंहिंखे ॾींदा हुआ? मिस्ताह बिन उसासा। हाँ जो अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु जी धीअ मथे तहमत लगी, अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा मथे, त मिस्ताह जेको जंहिंखे अबू बकर सिद्दीक खाराईंदो, जंहिंखे अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला जंहिं मथे ख़र्चो कंदा हुआ, ई मिस्ताह पण मुनाफ़िक़ भेरो थी वियो अने अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा मथे तहमत लगाए छॾी। पोइ अल्लाह रब्बुल आलमीन आसमान मथा वही नाज़िल कई जो आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा करो है बिल्कुल पाक है, कंहिं क़िस्म जो ज़िना बदकारी अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा वटा नाहे थी। कुरान जो ऑर्डर अची वियो, आयतूं कुरान जो नाज़िल थियो, अल्लाह ताला अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा खे आजी करे छॾे, पाक करे छॾे। खैर अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु खे गुस्सो आयो जे हिकिड़ो ॿिया त ठीक है मारा मुनाफ़िक़ रहिया, मुंहिंजा दुश्मन रहिया, पर मुंहिंजे कुटुंब जो माण्हू जंहिंखे आउं खारायां थो, जंहिं मथे आउं ख़र्चो कयां थो, हर महीने अनाज जेको है वो मुंहिंजे घर मां उन वटि वञे थो, उन इंसान मुनाफ़िक़ भेरो थी करे मुंहिंजी धीअ मथे तहमत लॻाए। हाणे अॼु ॾींहं वटा मिस्ताह खे जेको आउं हिकिड़ो रुपयो पण की न ॾींदुसि, इन मथे आउं ख़र्चो कॾहिं की न कंदुसि जे मुंहिंजी धीअ मथे न तहमत लॻाए। अल्लाह रब्बुल आलमीन आयत नाज़िल कई वला यअतलि उलुल फ़ज़्लि वस्सअति मिनकुम, आमा जेको माण्हू पैसे वारा आहीं, जेको माण्हू दौलत में मिल्कत वारा आहीं, बड़ वारा आहीं, वो कॾहिं अहिड़ी ॻाल्हि न कई जो वो ग़रीब ऐं मिस्कीन मथे न कुटुंब वारे मथे ख़र्चो की न कंदा। फल यअफू वल यस्फहू, जेकॾहिं आजे कुटुंब वारे को भुल कयो हुयो, आंखे सतायो हुयो, आंखे दुख ॾिनो हुयो, ताईं उन खे माफ़ करे छॾियो, ताईं उन खे दरगुज़र करे छॾियो। अवल अला तुहिब्बून अन यग़फिरल्लाहु लकुम, को आंखे ये ॻाल्हि पसंदि न आई जी अल्लाह रब्बुल आलमीन आंखे माफ़ करे छॾे। कुटुंब वारे खे जेकॾहिं आई माफ़ कंदा त अल्लाह रब्बुल आलमीन आंखे माफ़ करे छॾींदो। क़ुरान जी इहा आयत नाज़िल थई जे ऐं जेकॾहिं कुटुंब वारे खे माफ़ कंदा त अल्लाह ताला आंखे माफ़ करे छॾींदो। ये वस्तु आंखे पसंदि न आहे कि अल्लाह खे माफ़ करे छॾे। अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु चए था मूंखे इहा वस्तु पसंदि आहे कि अल्लाह रब्बुल आलमीन मूंखे माफ़ करे छॾे, जेकॾहिं अल्लाह मूंखे माफ़ कंदो त आउं पण मिस्ताह खे माफ़ कयां। अने वो अनाज, वो राशन, वो ख़र्चो जेकी पण वेंदो हो मारे अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु वरी ॿिए चालू करे छॾे। उन इंसान लाइ करे जंहिं इंसान आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा मथे तहमत हई है तो मुंहिंजा अज़ीज़ भाइरो वॾो जिगर खपे थो, वॾी दिलि खपे थी, वॾो कलेजो खपे थो, जेको उहो इंसान जंहिं पाण सतायो हुए, जंहिं इंसान पाण खे तकलीफ़ ॾिनी हुए, तंहिं हूंदे उन इंसान खे माफ़ करणु। पंहिंजे कुटुंब जा कई अहिड़ा हूंदा कॾहिं के पाण खे चई लाथो हूंदो, कॾहिं के पाण खे घाव ॾिनो हूंदो, कॾहिं के पंहिंजे दुश्मन भेरा भेट ॿधी उभी विया हूंदा, कॾहिं के पाण खे दुख ॾिनो हूंदो, पर पाण खे एतिरे लाइ करे माफ़ करणो आहे, पाण खे एतिरे लाइ करे उनसे पुछणो आहे, उनखे सलाम करणो, उनखे हथ ॾियणो आहे कि सिला रहमी जो मिणी कथा पहलो फ़ाइदो ई है जे इंसान के सिला रहमी जेको ये जन्नत में खणी वेंदी। जन्नत में वञण लाइ करे हिकिड़े इंसान वटि सिला रहमी यानी रिश्तेदारी खे जोड़ण ज़रूरी है। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ताल्लुक से अब्दुल्लाह बिन सलाम बयान किए था। पहिरीं यहूदी हुआ, वो मुसलमान थिया, तर चए था जब नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के मां हिजरत करे मदीने पुॻा तर मूं पण सोच उहो इंसान जेको पिंड खे नबी चए थो उहो अॼु मदीने में आयो आहे। तर चए आउं पण न्यारण वियुसि, न्यारिया नबी आहे कहिड़ो, आउं न्यारिया नबी कहिड़ो हुयो त आउं ॾिसां। अब्दुल्लाह बिन सलाम ॿिन वॾा आलिम हुआ यहूदीअ जा, चए था नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जब मदीने में पुॻा तर मूं अल्लाह जे नबीअ जे चेहरे खे लम्हे पंदा ॾिठो, चेहरे खे ॾिसे भेरो आउं सम्झी वियुसि ही सचो नबी आहे। इन इंसान जो चेहरो ही चए पियो जो कूड़ो इंसान न आहे, सचो इंसान है। पोइ फरमाइए था मदीने जी धरतीअ मथे
मदीने मथे अचे जहिड़ो नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहला जो ॿोल कढियो, पहला जो ज़बान में अल्फाज अदा कयो, पहला जो मुसलमान के हुक्म ॾिनो वो ई हुक्म हुआ। फरमायो या अय्युहन नास, ए इंसानो, मिनी तो हुक्म ॾिनो, ए इंसानो अफ्शु सलाम, सलाम के आम कयो, जेको ॾिनो कॾहिं के सलाम कयो, आजो को पर मुसलमान बा खे मिले उनके सलाम कयो, हर जगह मथे सलाम कयो। पोइ वअतिमु ताम, ऐं खारायो, ऐं मिस्कीन के खारायो, ऐं गरीब के खारायो, ऐं मोहताज के खारायो, ऐं बुखल के खारायो, ऐं मेहमान के खारायो, ऐं अञा सलावती वारे के खारायो, ऐं मिणी के खारायो। वसीलुल अरहाम, टे नंबर मथे जो हुक्म ॾिनो ई हो जो रिश्तेदारी के जोड़ो, सलावती के तोड़ो न, सगे बामा टोटो न, कुटुंब वारे से गाल बोल बंद न कयो, बल्कि जैसे पाणी विढ़ल रहियो, जैसे पण आजी रीस है उनके माफ़ करे उनके सलाम वारे हथ ॾेई छॾियो, उन से मिली वञो ऐं उन से ऐं भा भा बनी करे रही वञो। वसल्लू बिल लैली वन्नासु नियाम, ने रात जो जरा मरे माण्हू निंद्र में सुता पिया वे, तेरो उथी करे अल्लाह रब्बुल आलमीन के सजदा करे। ई चार अमल जे कॾहिं करे वेंदा, पहले नंबर मथे सलाम, बे नंबर मथे खाधो खाराइणो, टे नंबर मथे रिश्तेदारी के जोड़ो, अने चौथे नंबर मथे रात जो उथी करे तहज्जुद जी नमाज पढ़णी। ये चार अमल जे कॾहिं कंदा तदखुलुल जन्नत बिसलाम, ऐं सलामती से जन्नत में दाखिल थी वेंदा। ई जेको सिला रहनी है, रिश्तेदार के पुछाइणो, उनके सलाम करणो, उन वटां आटो करणो, मुसीबत में उनके कम अचणो, उन वटां को भुल थी तो उनके माफ़ करणो, उनके खाराइणो पीआरणो, कॾहिं का मेहनत करे मदद करणो उनजी, ई इस्लाम जे अंदरि को वॾो अहम अमल है अने इंसान खे जन्नत में खणी वेंदी। बे नंबर मथे सिला रहमी जो फ़ाइदो इंसान खे पूरो थी थो। सिला रहमी जो बे नंबर मथे इंसान खे फ़ाइदो ई थिए थो जे इंसान जा अमल जेको उहो क़बूल थिए था। जे कॾहिं पाण पंहिंजे अमल खे क़बूल करणु चाहियूं था त पहला करे पाण खे सिला रहमी करणी पवंदी, यानी पंहिंजे रिश्तेदार से पाण खे पुछणो पवंदो। हदीस में अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जे हर खमीस जो गुरुवार जो ॾींहुं जेके बि इंसान 48 में अमल करे थो, ई मरे अमल अल्लाह ताला वटि पेश थिए था। 8 ॾींहं जी रिपोर्ट पंहिंजी पाण कोड़ो कयो, ई मरे पंहिंजा अमल, पंहिंजी नमाज, पंहिंजो सदको ने ख़ैरात, पंहिंजो ज़िक्र, पंहिंजा नेक अमल में तंहिं भले बुरा अमल में तंहिं भले, ई पंहिंजा मरे अमल अल्लाह रब्बुल आलमीन वटि गुरुवार जो ॾींहुं पेश थिए। मिणी जा अमल खजी मथे वञे त अल्लाह ताला वटि क़बूल थिए। पर उन इंसान जा अमल आसमान मथे नथा चढ़े जेको इंसान पंहिंजे सॻे भाउ खे न पुछंदो हुए, जेको इंसान सलावती खे तोड़ींदो हुए, जेको इंसान कुटुंब मां टुटंदो हुए, जेको इंसान रीसूं कंदो हुए, जेको इंसान कुटुंब वारे से कुछ कुछ बंद कंदो हुए, अहिड़े इंसान जो को पण अमल आसमान मथे नथो चढ़े। उन जो अमल कंघियो पियो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन मलाइके खे चए थो वाट निहारियो, इन जा अमल अञा पंजा भले पिया हुए, ई बाजर पिंड में कुछी पे, ई कुटुंब वारे से जरा सरची पे, पहिरियों इन जा अमल ई ॿोॾ खणी अची वियो। तो जेको इंसान कुटुंब मां टुटी हुए, रीसो करे, कुछ कुछ बंद करे छॾे, उन इंसान जा अमल जेको कंघिया पिया, ई नमाज वे तंहिं भले, ई रोज़ो वे तंहिं भले, सदको ख़ैरात वे तंहिं भले, ई हज वे तंहिं भले, गमे वारा पंहिंजा अमल वे, ई अमल आसमान मथे पुॻा न आहिनि, विच में टंगिया पिया आहिनि। जंहिं पंहिंजे भाउ खे पाण पुछंदासीं, जंहिं पाण सलाम कंदासीं, पाण हथ ॾींदासीं, पाण उनखे माफ़ करे उनजे घर वेंदासीं, पाण उन से मोहबत कंदासीं, पर ई पंहिंजा अमल अल्लाह ताला जे दरबार में क़बूल थी वेंदा। सिला रहमी जो हिकिड़ो फ़ाइदो ई पड़े कि अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मन सर्रहु, जंहिं इंसान खे इहा ॻाल्हि ख़ुशि कंदी वे, ऐं युनसा लहू फी रिज़्क़ी, जे अल्लाह रब्बुल आलमीन उन इंसान जे रिज़्क़ में बरकत ॾे अने उन जी उम्र में अल्लाह रब्बुल आलमीन वधारो करे।
तो फरमायो फलयसिल रहमहू, तो वो इंसान रिश्तेदारी के जोड़े, कुटुंब के तोड़े ना, कुटुंब के जोड़े छॾे, कुटुंब के संदे छॾे। अल्लाह रब्बुल आलमीन इन इंसान खे ॿ फ़ाइदा नसीब करे थो। हिकिड़ो ई कि उनजे रोज़ी रिज़्क़ में अल्लाह बरकत ॾे थो, अने ॿियो ई अल्लाह उनजी उम्र में पण बरकत ॾे थो। हाँ ढिगर हुओ था रोज़ीअ में बरकत न आहे, रोज़ीअ में बरकत न आई, कुला कुला न आई, कुला न आई, हिकिड़ो कारण, हिकिड़ो असबाब आई, हेॾो कमाया थो, हेॾा पैसा आई, तंहिं हूंदे झली वठा की बरकत न आहे। यार थी सघे तुंहिंजे भाउ से तूं न पुछंदो वएं, तुंहिंजे रिज़्क़ मां बरकत खजी वई आहे। थी सघे तुंहिंजे कुटुंब से तूं न पुछंदो वएं, तुंहिंजे कारण तुंहिंजी रोज़ी मां बरकत खजी वई आहे। इते आखे रोज़ी में रिज़्क़ में बरकत खपे थी, आजी उम्र में जमार में जेकर बरकत खपे थी, तो आई आजे रिश्तेदार के माफ़ कयो, उनखे पुछो, उनखे सलाम कयो, उन वटां आटो कयो। ईअं जो हिकिड़ो इंसान जेकॾहिं पंहिंजे रिश्तेदारनि से कुछ कुछ चालू रखे थो, उन इंसान से मिले जुले थो, अने उनखे माफ़ करे थो, उन वटि आटो फेरो करे थो, अल्लाह रब्बुल आलमीन अहिड़े इंसान खे पसंदि करे थो। वो इंसान अल्लाह ताला के महबूब है, अने अहिड़ो इंसान जन्नत में वेंदो। ने जेको इंसान रिश्तेदारी खे तोड़ींदो हुए, सलामतीअ मां टुटंदो हुए, कुटुंब मां टुटंदो हुए, उन इंसान जे बारे में नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ला यदखुलुल जन्नत क़ातिउन, जेको इंसान सलामती तोड़े विझे, कुटुंब मां टुटी वञे, पंहिंजे भाउ से न पुछंदो हुए, पंहिंजी भेण से न पुछंदो हुए, काके मामे कैसे पण न पुछंदो हुए, अहिड़ो इंसान कॾहिं जन्नत में दाख़िल कीअं न थी सघंदो। जन्नत जा दरवाजा उन इंसान लाइ करे खुले था जेको इंसान ॿिए खे माफ़ कये था। ऐं मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, कॾहिं त अहिड़ो पण वेहे थो कि पंहिंजो कीअं ॿियो न आई, पाण हथ मथे आहियूं, पर पंहिंजा कुटुंब कबीले वारा अहिड़ा माण्हू आहिनि जेको चाही माई पाण खे फिटाइए था, चाही माई पाण खे खोटी करे था, त पंहिंजी दिलि में कॾहिं कहिड़ो हीलो अचे थो, कॾहिं का ख़्यालु अचे थो कि इन माण्हू सां खुला पुछां। अरे मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, आंजो कुटुंब वारो अहिड़ो इंसान है, आंजे कबीले जो अहिड़ो को इंसान है जेको आंखे खोटो करे थो, ॼाणे माण्हू आंखे सताए थो या आंखे खोटी करे थो, त पण अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, आउं उन इंसान खे ज़मानत ॾियां थो, आउं गारंटी ॾियां थो। कंहिं फरमायो? अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, आउं गारंटी ॾियां थो उन इंसान खे जन्नत में अल्लाह रब्बुल आलमीन घर ॾींदो। क्यों इंसान लिमन तरकल मिरा व इंसान मुहिक्का, वो इंसान जेको हक मथे है तंहिं हूंदे पण झगड़ो नथो करे, हक मथे है, सच मथे है, तंहिं हूंदे झगड़े में हथ कढी रहे, साम्हूं माण्हू झगड़ो करे थो, साम्हूं माण्हू कुल्फत करे थो, खोटी ॻाल्हि करे थो, तंहिं हूंदे हुनखे चए थो छॾ, मूं तो मां हथ कढिया, मूं माफ़ कयो वई। अहिड़े इंसान खे अल्लाह रब्बुल आलमीन जन्नत में घर ॾे। अने मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, पंहिंजो जेको कुटुंब टुटिया पिया आहिनि, पंहिंजी जेको रीस है, पंहिंजे कुझु कुझु जेको बंदि है, तंहिंजो हिकिड़ो कारण त ई है कि विचोलिया जेको माण्हू रहनि था, ई पाण खे तोड़ीनि था। जेकॾहिं कंहिं विचले माण्हू खे ख़बर पए थी कि ही ॿ भाउ हिन में ठहनि था, त ई इंसान ॿिन्ही पासा अदा करे थो। ॾेखार हिन वटि वेंदो तो अरे भाउ हीअं चए थी, वरी हुन वटि वेंदो तो अरे भाउ हीअं चए थी। ॿिन्ही भाउ जे विच में आग लॻाइणी, ॿिन्ही भाउ जे पिंड में विड़ाइणो, कुटुंब खे तोड़े विझणो, अहिड़ा कई माण्हू पंहिंजे माहौल में मुआशिरे में मौजूदु। अहिड़े माण्हुनि ऐं सतर्क रहो, अहिड़े माण्हू खां लमा रहो, अहिड़े माण्हू जी ॻाल्हि मथे कॾहिं पढ़ाई अमल न कयो। अहिड़ो इंसान जेको आम वटि अचे ॿिए जी गिला कंदो हुए, इहो इंसान ॿिए वटि वञी आजी पण गिला कंदो। अने इन जो को नुक़सान थी न्यारो। अम्मा आयशा रज़ी अल्लाह तआला अन्हा जे बारे में अचे थो जे अम्मा आयशा रज़ी अल्लाह तआला अन्हा जो भाणेजो अब्दुल्ला बिन ज़ुबैर रज़ी अल्लाह तआला अन, जेको अम्मा आयशा रज़ी अल्लाह तआला अन्हा खे घणो महबूब हो, घणो प्यारो हो, अम्मा आयशा सां घणी मोहबत कंदी, फुला भाणेजो हो। अम्मा आयशा रज़ी अल्लाह तआला अन्हा वटि औलाद न हो, एतिरो हुनखे पंहिंजो पुत्र बनायो जो मुंहिंजो भाणेजो आहे, मुंहिंजो पुत्र आहे। पर हिकिड़े फर्क़ु थियो, अब्दुल्ला बिन ज़ुबैर रज़ी अल्लाह तआला अन्हु वटि
हुक्मरान हुआ, बादशाह हुआ, पैसा थींदा हुआ त अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा खे हलाईंदा हुआ जे मुंहिंजी माउ खे मुंहिंजी मासी खे पैसा ॾेई अचो। वो पैसा आया अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा वटि। अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा अहिड़ी सखी औरत हुई, जेतिरा पैसा अचींदा हुआ पहिरीं मड़ ख़र्चो करे छॾींदी, मड़ ॿ मिस्कीन ग़रीब में विराए ॾे, पंहिंजे वटि रुपयो पण न रखे। अब्दुल्ला बिन ज़ुबैर खे जॾहिं ख़बर पई कि आउं जेके पण पैसा मुंहिंजी माउ लाइ मुंहिंजी मासी आयशा लाइ करे हलायां थो, वो आयशा उन ई टाइम मड़ ख़र्चो करे छॾे, पंहिंजे लाइ कोई रुपयो रखे न थी ॿिए मिस्कीन ग़रीब खे ॾेई ॾे। पहिरियों अब्दुल्ला बिन ज़ुबैर चए हाणे आउं पैसा कीन हलाईंदुसि, जे मुंहिंजी मासीअ हीअं कए रुगो मिस्कीन में विराईंदी, रुगो जेकॾहिं ग़रीब मिस्कीन खे मुंहिंजी मासी ॾिने त आउं हाणे पैसा कीन हलाईंदुसि। जब ये खबर पई अब्दुल्ला बिन ज़ुबैर के हिकिड़ो विचलो माण्हू जंहिं ये ॻाल्हि सुई अब्दुल्ला बिन ज़ुबैर वटां, उन वञी करे अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा खे चई ॾिने जे अम्मा आयशा जे हाँ कि तुंहिंजो भाणे जेको अब्दुल्ला आहे न, हाँ तोखे पैसा हलाए थो, हाँ उन चए पिए जे आयशा जेकॾहिं हीअं ख़र्चा कए त हाणे आउं पैसा कीन हलाईंदुसि। उहा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा जेको अब्दुल्ला के पंहिंजो पुत्र चए थी, सॻो भाणे जो है, आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा एतिरी नाराज़ थी थी कि 7 वर पंहिंजे सॻे भाणे जे कुझु कुझु बंदि करे छॾियो। 7 वर कान कोन बणियो, विचलो माण्हू अब्दुल्ला जी ॻाल्हि खणी आयशा वटि पहुचाए अने मासी जेको आहे विरची पई। विचला माण्हू जेको वहे था ये कुटुंब खे तोड़ीनि था। इन जी ॻाल्हि मथे वधारे अमल न कयो खपे। इंसान है, इंसान वटां भुल थी थी, इंसान वटां खता थी थी, कॾहिं त को कुटुंब कबीले वारो तव्हांखे कंहिंखे चई लाहींदो, अखर तव्हांखे ॾुखियो लॻंदो, उनजी ॻाल्हि को ॾुखी लॻंदी, पर एतिरे लाइ करे माफ़ करे छॾिणो जे आउं इनखे माफ़ कयां, अल्लाह रब्बुल आलमीन मूंखे माफ़ करे छॾे। जा अज़ीज़ भाइरो, तव्हां मथे ज़रूरी आहे पंहिंजा अमल जेकॾहिं तव्हांखे क़बूल कराइणा आहिनि, तव्हांखे जेकॾहिं जन्नत में वञिणो आहे, पंहिंजी रोज़ी रिज़्क़ में तव्हांखे बरकत खपे थी, पंहिंजी उमिरि में तव्हांखे बरकत खपे थी, त तव्हां पंहिंजे रिश्तेदार खे जोड़ियो, सलावती खे जोड़ियो। तव्हां वटि को आटो न करे त पण तव्हां उन वटि आटो कयो, तव्हां वटि को न अचे त पण तव्हां उन वटि वञो, पंहिंजी को मदद न करे त पण तव्हां उनजी मदद कयो, तव्हांखे को न पुछाए त पण तव्हां उनखे पुछायो, तव्हांखे सलाम न करे त पण तव्हां सलाम कयो। तव्हां ख़ासा बनो, ही पंहिंजो फर्ज़ है। सामनो माण्हू गमे अहिड़ो बने ही उनजी मर्ज़ी है। जेकॾहिं तव्हां ख़ासा बनंदासीं, तव्हां ख़ासो अमल कंदासीं, तव्हां सलामती खे जोड़ींदासीं, अल्लाह रब्बुल आलमीन दुनिया में पण तव्हांखे कामयाब कंदो अने आख़िरत में पण अल्लाह रब्बुल आलमीन तव्हांखे कामयाब कंदो। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ है जेके पण तव्हां ॻाल्हियूं क़ुरान हदीस जे मुताबिक़ सुनियूं आहिनि, अल्लाह रब्बुल आलमीन पाण मिली की मिली जुली करे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह रब्बुल आलमीन तव्हांखे पंहिंजी रिश्तेदारी खे जोड़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह रब्बुल आलमीन पाण गुनहगारनि जे गुनाह खे माफ़ फरमाए, ताकि जन्नतुल फिरदौस में अल्लाह रब्बुल आलमीन जगह अता फरमाए। आमीन सुम्मा आमीन व आखिरु दअवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। إن الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا، من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له، وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له، وأشهد أن محمدا عبده ورسوله. أما بعد، أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. عباد الله رحمكم الله، إن الله يأمر بالعدل والإحسان وإيتاء ذي القربى وينهى عن الفحشاء والمنكر والبغي يعظكم لعلكم تذكرون. واذكروا الله يذكركم وادعوه يستجب لكم ولذكر الله تعالى أعلى وأكبر والله يعلم ما تصنعون.